अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पाकिस्तान न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं पिरियालो खां। जी नाज़रीन, पिरियालो ऐं भरपासे में मेवनि जो बादशाह अंबनि जो फ़सुलु तैयार थी मार्केटनि में पहुची वियो। लॉकडाउन जे करे एक्सपोर्ट बंदि हुजण सबबि आबादगार वापारी ऐं पोरियत परेशान। उन हवाले सां आबादगारनि अंबनि जे वापारियुनि पोरियतनि पाकिस्तान न्यूज़ टीवी जे नुमाइंदे सां ॻाल्हाईंदे चयो त अंब सखर, लाड़काणो, हैदराबाद, कराची, कोटिया जे फ्रूट मंडियुनि ॾांहुं मोकिलिया वेंदा आहिनि। आबादगार लॉकडाउन जे करे एक्सपोर्टर न आया आहिनि। एक्सपोर्ट बंदि हुजण सबबि नुक़सान जो ख़दशो आहे। अंबनि जो वापारी हज़ारें एकड़ लंगड़ो, सिंधड़ी, चोरसो, सिरोली ऐं मुख़्तलिफ़ जिन्सनि जा बाग़ आहिनि। आबादगार अंबनि खे रेट न हुजण करे पेटियुनि जे कारोबार खे बि धकु लॻो आहे। पेटियूं ठाहींदड़ पोरियत